अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। कशमोर मां मेराब सिंधी जी ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान सोर्स सोल्जर ऑर्गेनाइज़ेशन ऐं सोर्स सोसाइटी तरफ़ां कंदकोट में अमुन इस्तेहकाम रैली कढी वई। पाकिस्तान सोर्स सोल्जर ऑर्गेनाइज़ेशन ऐं सोर्स सोसाइटी तरफ़ां अमुन इस्तेहकाम रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी सियासी समाजी अॻवान ऐं ऑर्गेनाइज़ेशन तालका कंदकोट जे सदर सरदार शेर मोहम्मद बाचकानी कई। रैलीअ में समाजी अॻवाननि, शहरियुनि, सहाफ़ती तंज़ीम जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, ISI ज़िंदाबाद, खपे खपे अमुन खपे जा नारा गूंजण लॻा। रैली जोली पंप ऐं बाईपास खां थींदे घंटा घर चौक ते इख़्तिताम पज़ीर थी, जिथे समाजी रहनुमा पाकिस्तान सोल सोल्जर ऑर्गेनाइज़ेशन तालका कंदकोट जे सदर सरदार शेर मोहम्मद बाचकानी मीडिया अॻवान ॻाल्हाईंदे चयो, कंदकोट जा हालात ख़राब थी चुका आहिनि। अमुन जो पखी हितां उॾामी चुको आहे। चोरियूं, अगवा, सरेआम क़त्ल वारदातूं, क़बीलाई झेड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। असांजे ज़िले जे नए आयल SSP इरफान समो साहब खे दरख़्वास्त करियूं था त ज़िला में जे अमुन अमान जी सूरत हाल बहितर बणाए पंहिंजो अहम किरदार अदा करण जी उमेद रखूं था। SSP कशमोर एक्ट कंदकोट ज़िला जो अमुन बहाल कराए अवाम जो वेसा बरक़रार रखंदो। उन मौक़े ते यासीन नसीराणी, शहज़ादो मलिक, लाल अहमद मीराणी, रईस अमरुल्लाल, दीदार अली समो, जमालुद्दीन चाचड़, अब्दुल फ़हीम चाचड़, अशरफ अली मदनी, ग़ुलाम नबी सब्ज़ोई समेत ॿियनि केतिरनि पूर्ण ज़िले जे अमुन इस्तेहकाम जी बहालीअ लाइ मीडिया ते आवाज़ उथारियो।